हेॾे होॾे साही खणण जे लाइ विया हो न मोटी ईंदो अलाह कंदो बिला ताख़ीर जे तव्हांजे तबीयतुनि जो ख़्यालु कंदे मां हिन वक़्तु अल्लामा मौलाना हाफ़िज़ अली अकबर साहब के स्टेज ते अचण जे लाइ पंहिंजे कुर्सीअ खे संभालण जे लाइ दावत थो अर्ज़ु रखां। शायदि तव्हांजी दिलि बि ईअं ई चवंदी हूंदी छाकाणि त गरम ॾींहं आहिनि आराम तव्हां कोन कयो आहे राति नंढी आहे पर बात बि त वॾी आहे रात नंढी आहे पर इश्क जी बात वॾी आहे सुभान अल्लाह। सो तव्हां घणा आहियो अल्हम्दुलिल्लाह भितिन ते माण्हू वेठा आहिनि पछाड़ीअ ताईं माण्हू इंशाअल्लाह ताला त वरी मोटी ईंदा ऐं ईअं ई ॾिसंदो अल्हम्दुलिल्लाह असांजा अल्लामा मौलाना जनाब मोहतरम मुकरम दिलबर साईं जन बेहद बहितरीन खिताब फरमाए विया ऐं सॼो अखलाक ते हो। अखलाक जी हिकिड़ी हदीस महबूबन फरमाए त इन्नमा बुइस्तु लिउतमिम्म मकारिमल अखलाक मां मोहम्मद पैदा ई इन जे लाइ थियो आहियां सुभान अल्लाह चओ इन्नमा बुइस्तु लिउतमिम्म मकारिमल अखलाक मां पैदा ई इन जे लाइ थियो आहियां त अखलाक खे तकमील ते पहुचाया पूरी तरह अखलाक तव्हां खे ॾियां ऐं जॾहिं न महबूब पूरो अखलाक ॾिनो त रब फरमायो त मुंहिंजा महबूब ज़मीन नंढी आहे आसमान नंढो आहे कायनात नंढी आहे इन्नक लाला खुल्क़िन अज़ीम बेशक तुंहिंजो अखलाक वॾो सुभान अल्लाह। अल्लामा हाफ़िज़ अली अकबर साहब तशरीफ़ फरमा थी चुका आहिनि ऐं संदन खे अर्ज़ु आहे त साईं तव्हांजो ख़लीफ़ो आहे ख़िदमत गुज़ार आहे हाफ़िज़ अब्दुल ग़नी उनखे तव्हां जेकॾहिं 5 मिंट वारो ॾियो त बराए महिरबानी अदा हाफ़िज़ साहब हलियो असांजो दोस्त फयाज़ अहमद तमामु सुठो नात ख़्वान आहे पर नात ख़्वानियूं अॼु एॾियूं वॾियूं थी वियूं आहिनि जो मां चवां पियो तव्हांजी दिलि बि ईअं ई चवंदी हूंदी त ख़ुदा करे जो हाणे नालो विझे ने शहर में त जिद छुटे ॻाल्हायो 10 शहर 11हों नालो न 3 शहर 4थों नालो खोड़ थियो तंहिंजे करे जेको बि हिन मैदान ते अचे ते ॿिए जो ख़्यालु करे महिरबानी। जमात सगोरी सलात पढ़ो मदीने वाले साईं ते अदा आशिकन के यार गो आरज़ू हबीब जी गुफ्तगू हबीब जी जुस्तजू हबीब जी आशिकन के यार गो आरज़ू हबीब जी गुफ्तगू हबीब जी जुस्तजू हबीब जी इश्क मुस्तफ़ा हुजे इश्क मुस्तफ़ा हुजे छो नहीं ये सदा हुजे छो नहीं ये सदा हुजे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह आशिकन के यार गो आरज़ू हबीब जी गुफ्तगू हबीब जी जुस्तजू हबीब जी इश्क मुस्तफ़ा हुजे इश्क मुस्तफ़ा हुजे छो नहीं ये सदा हुजे छो नहीं ये सदा हुजे सभई चो या रसूल अल्लाह
या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह कई भिटाई वाह जा पेश गाल प्यार जी रहजे यार साण या कर पचार यार जी कई भिटाई वाह जा पेश गाल प्यार जी रहजे यार साण या कर पचार यार जी रहजे यार साण या कर पचार यार जी तात भी न का हुजे तात भी न का हुजे छो नहीं सदा हुजे छो नहीं सदा हुजे चो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह आशिकन के यार गो आरज़ू हबीब जी गुफ्तगू हबीब जी जुस्तजू हबीब जी इश्क मुस्तफा हुजे इश्क मुस्तफा हुजे छो नहीं ये सदा हुजे छो नहीं ये सदा हुजे अदा चो या रसूल अल्लाह हथ मथे खणी पढ़ायो या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह जो वंड घुरे वठे इश्क वारे मेड़ में इश्क वारा थो कठे इश्क वारे मेड़ में वाह वाह सुभान अल्लाह जो वंड घुरे वठे इश्क वारे मेड़ में इश्क वारा थो कठे इश्क वारे मेड़ में कुर्ब छो कज़ा हुजे कुर्ब छो कज़ा हुजे छो नहीं ये सदा हुजे छो नहीं ये सदा हुजे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह आशिकन के यार गो आरज़ू हबीब जी गुफ्तगू हबीब जी जुस्तजू हबीब जी वाह सुभान अल्लाह इश्क मुस्तफा हुजे इश्क मुस्तफा हुजे छो नहीं ये सदा हुजे छो नहीं ये सदा हुजे चो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह हिन मिसरे जिले सुभान अल्लाह चो पो पढ़ंदुसि सुभान अल्लाह इए ना हथ मथे खणी चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इश्क मुस्तफा बिना जिंदगी फजूल मोहब्बत रसूल में मौत भी कबूल आमीन सुभान अल्लाह इश्क मुस्तफा बिना जिंदगी फजूल मोहब्बत रसूल में मौत भी कबूल मोहब्बत रसूल में मौत भी कबूल तमन्ना इहा हुजे तमन्ना इहा हुजे छो नहीं ये सदा हुजे छो नहीं ये सदा हुजे चो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह आशिकन के यार गो आरज़ू हबीब जी गुफ्तगू हबीब जी जुस्तजू हबीब जी इश्क मुस्तफा हुजे इश्क मुस्तफा हुजे छो नहीं ये सदा हुजे छो नहीं ये सदा हुजे अदा ॾाढा चो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह केर कहे सराह में केर कहे सराह में सोई कामयाब वा सिर्फ जह सराह में केर कहे सराह में केर कहे सराह में सो
सिर्फ जैसा राह में इश्क रहनुमा हुजे, इश्क रहनुमा हुजे, इश्क रहनुमा हुजे, छो नहीं ये सदा हुजे, छो नहीं ये सदा हुजे। या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। अज़मी को अजीब जे प्यार जा पना लिखे, को सना पढ़े त को यार जी सना लिखे। अज़मी को अजीब जे प्यार जा पना लिखे, को सना पढ़े त को यार जी सना लिखे, को सना पढ़े त को यार जी सना लिखे। याद दिल रुबा हुजे, याद मुस्तफा हुजे, याद दिल रुबा हुजे, छो नहीं ये सदा हुजे, छो नहीं ये सदा हुजे। जाओ या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। आशिकन के यार गो आरज़ू हबीब जी, गुफ्तगू हबीब जी, जुस्तजू हबीब जी। इश्क मुस्तफा हुजे, इश्क मुस्तफा हुजे, छो नहीं ये सदा हुजे, छो नहीं ये सदा हुजे। हथ मथे खणी चो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, या रसूल अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अखलाक रसूल जे मौजूअ ते बेहतरीन निशस्त थी, तकरीर थी। मुझी फरमाइश पे इहा ई आहे, जीअं त साईं जे खलीफ़े खोसे साहब अब्दुल गनी मोहब्बत रसूल जी ॻाल्हि कई, सुभान अल्लाह। अखलाक रसूल ते भी तकरीर थी त हाणे मोहब्बत रसूल ते भी तकरीर थींदी। अरे छो त मोहम्मद की मोहब्बत, सुभान अल्लाह, मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है। रही अगर इसमें खामी तो सब कुछ नामुकम्मल है। नमाज पढ़नी पर नमाज न पढ़ी निवड़त सां, अड़े जे निरड़ो कठई त छा थियो। दुश्मन कुठई केतिरा पर नफ्स न कुठई त छा थियो। सिक बिना सफर चवे जे सूर सठई त छा थियो। मोहब्बत न थई महबूब जी वजी जे मक्को ॾिठई त छा थियो। तंहिंजे करे मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है। रही अगर इसमें खामी तो सब कुछ नामुकम्मल है। अरे मोहम्मद की गुलामी है सनद आजाद होने की, खुदा के दामने तौहीद में आबाद होने की। मोहम्मद जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बज़ाहिर रहते हैं मदीने में, दर हकीकत वो रहते हैं हर मोमिन के सीने में। मोहब्बत रसूल जी इंशाअल्लाह तकरीर थींदी। हाफिज अली अकबर साहब तव्हां असांजे दिलनि खे मुस्तफ़ी जी मुनवर फरमाईंदो। हाणे फयाज़ खोखर सिर्फ़ ॿ मिसरा कोहारीअ मां ऐं टियों नालो जे वधीक चयो अथई त मां ओॾी महिल खणंदोसि अलाहू। ठीकु आहे। हाय